नंबर, प्रभु को सिमरहे से परोपकारी। प्रभु जो जेके सिमरण कराइनि था वो पहिरें नंबर जा परोपकारी। जीव के नाम सां जोड़नो, इन्हीं जोड़ो दुनिया जो तख्ते ते ॿियो कोई परोपकार कोन्हे। वो स्वयं संत थी पवंदो, वो खुद उपकार जा कार्य कंदो। श्री राम। वॾे में वॾो परोपकार संतन जो नाम सां जोड़ो। ये उन्हनि पुरुषनि जे लाइ ठीक तरह सां वज़न सां इन ॻाल्हि खे छो थो ॿुधायो वञे, छड़ो हिननि संतनि वटि भजन न थींदो आहे, छड़ो समाज नेताउनि जेके थोड़ा कर्मनिष्ठ बणिया आहिनि, थोड़ा प्रभु कृपा सां उनजे आम इहो शब्द निकिरंदो आहे, हिते छड़ो संतनि वटि भजन न हलंदो आहे, माना भजन खे गौण करे छॾियूं, पर ॿिया समाजी कार्य बि हलंदा आहिनि। समाजी कार्य हर हिकु समाजी माण्हू करे सघंदो आहे, नथो करे वो अंधो आहे दुनिया में, वो आयो अजायो आहे। राम। समाज जो कमु आहे हिक ॿिए जे कमु अचणु, ॿिए जे दुख में दुखी थियणु, ॿिए जे सुख में सुखी थियणु, बसि इहो इंसान जो चोलो आहे। न त इंसान आहे, उहो पशु खां बि परे आहे। संतनि सां इहे लागू आहिनि, हे सुठा कम करणु, इन्हनि ॻाल्हियुनि सां छा वञे, सुठे कम जो तूं सुठो कमु कंदे तोखे फल मिलंदो, तोखे धन मिलंदो, तोखे सुख मिलंदो, तूं सुख चाहींदो। संत छाजो सुख चाहिनि था या स्वर्ग चाहिनि था? राम। मां शब्दनि खे जेॾो खुलासो कयां, हा सावधान थियो, कॾहिं बि कोई बेवकूफ़ी सां अहिड़ो अखर समाज स्टेज ते इस्तेमालु न करे, धार्मिक स्टेज ते, त सिर्फ़ु संतनि जो भजन ई आहे, पर ॿिया बि कम कंदा आहिनि। ॿिया कम ॿिए नंबर में आहिनि, गौण में आहिनि। संतनि जो मूल कमु, संतनि जी वॾे में वॾी शेवा आहे। मां तव्हांखे ॿुधायो, हरिद्वार में गोदड़ियाला धाम में भीम ते, हे भीम उन ते पॉइंट लिखियलु हो। हाणे रंगसाज़ी थी वियो, वरी हो शीशा बीशा लॻी विया आहिनि। संत जी मूल शेवा कहिड़ी आहे संसार जे लाइ? ब्रह्म जे ध्यान में रही सभिनी खे ब्रह्म दृष्टि में पंहिंजे केच में रखणो। जेका संगत वेठी आहे, बस इहा संत जी वॾे में वॾी शेवा आहे। स्वामी हेमराज साहिब चिदाकाशिनी खे चयूं, संत जे दर्शन सां पाप नाश थियनि था। छो? संत खे कोई पापी नज़र ई नथो अचे, और संत जे दर्शन सां शांति मिली वेंदी आहे। बस कोई कामना वासना उथदी कान, पाप त पंहिंजा रहियो। राम। त इहा संतनि जी समर्थ आहे, जो पंहिंजे उन ब्रह्म जे असर में, जीअं भीलणी जो गुरु थियो जेको, तुंहिंजे 2 किलोमीटर में जेके बि हंसक जानवर आहे, उहे अची न सघंदा। राम। उहे उनजी हंसकता जी जेका स्वभाव हुयो, उहो छॾिजी वियो। एतिरो हुनजो ब्रह्म जो असर हो। मतंग ऋषि। श्री राम। मुंहिंजा प्यारा, संतनि जो वॾो कमु आहे, जन्म मरण दोहो में नाही, जन्म मरण जन परोपकारी आहे। जीअ दान, जीअ खे दान ॾिनो, कहिड़ो? जीव खे ॾियण ॾिनो, कहिड़ो? भक्ति लाइ ज्ञान ॾिनो, उनखे इस्तेमाल में आणण खे ई भक्ति चइबो। संतनि में छा मिलियो? ज्ञान। श्री राम। उहो ज्ञान इस्तेमाली में अचे, मन जे इस्तेमाली में अचे, उनखे भक्ति चइबो। दिनचर्या ई भक्ति थी वञे। जीअ दान दे भक्ति लाइन, हर सिं लाइन मिलाए, हरि सां लाइन मिलाए, इहो संतनि जो कमु आहे। श्री राम।